नाज़रीन, मीरपुर ख़ास ब्यूरो टाइम आहे। अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़ुर आहियूं। अॼु असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मीरपुर ख़ास ज़िले जे अंदरि 7 तालुका आहिनि, जिन में सभ खां मेन जेको मसइलो आहे इहो जेको आहे ड्रेनेज सिस्टम जेको मुकमल तबाह थियल आहिनि। जिन तालुकनि में जेको आहे हुसैन बख्श मरी तालुको आहे, सिंधड़ी आहे, उन खां अलावा कोट गुलाम मोहम्मद आहे, झुॾो आहे, ऐं उन खां अलावा जेको डिगड़ी तालुका आहिनि, हिते मुकमल जेको ड्रेनेज सिस्टम तबाह हुअण जे करे हुतां जा माण्हू जेके परेशान आहिनि। जेके हिते पीअण जो पाणी आहे उन्हनि में बि गटरनि जो पाणी मिक्स थी थो वञे। उन खां अलावा आउं तव्हांखे ॿुधाईंदो मीरपुर ख़ास शहर जा जेके बि रोड रस्ता जीअं मीरपुर ख़ास जे जरवारी चौक खां अचूं था त चांदनी चौक ताईं उहो रोड मुकमल तबाह थी वियो आहे। छाजे करे त नाज़मी दौर खां पोइ रोडनि जी का बि मरमत कोन थी आहे। शहर जा टोटल इलाइक़ा जेके गंदगी जे वर चढ़ियल आहिनि, जॾहिं त उनजो जेको एतिराफ़ हितां जो जेको डिप्टी कमिश्नर सैयद मेहदी शाह पिण करे चुको आहे। जैसे कि पिछले दिनों यहाँ पे हमारे पास यूनियन सीबीआई यूनियन के इलेक्शंस हुए, एक यूनियन का ग्रुप हार गया, दूसरा जीत गया। मैं क्योंकि इस वक्त म्यूनसिपल कमेटी का एडमिनिस्ट्रेटर हूँ और एडमिनिस्ट्रेटर के जो पावर्स होते हैं वो काउंसिल के पावर होते हैं। मैं बखूबी अपने अख्तियारात से वाकिफ़ हूँ और मुझे पता है कि मेरे पावर्स क्या हैं, मैं क्या कर सकता हूँ और क्या नहीं कर सकता। इस वक्त उस इलेक्शन के बाद का जो सिनारियो क्रिएट हुआ है, इस वक्त शहर में मैं उन मीडिया के ज़रिए उन नादान दोस्तों को ये मशवरा देना चाहता हूँ कि इस तरह की हरकतों से बाज आ जाएं। हमारे पास एक सैटेलाइट टाउन में एक सीवरेज लाइन से हमने कल 9 बोरे निकाले हैं, जो 9 बोरे डाल के और उसको बंद किया गया था। अभी हमारा इस वक्त भी चांदनी चौक और कुछ इलाकों में पानी निकला हुआ है। मेरा अमला दिन रात कोशिश में लगा हुआ है किस जगह पे बोरे डाले हैं, कैसे बंद किया है, क्या किया है। सियासत यहाँ पे जो चलती है मुख्तलिफ पार्टियों की, हमारा उनसे कोई ताल्लुक नहीं है। हम किसी सियासी पार्टी से कोई ताल्लुक नहीं है। हम अपना मेरिट्स के ऊपर यहाँ काम कर रहे हैं, अपने खुदा को हाजिर नाजिर समझ के यहाँ काम कर रहे हैं। और जिस ऑनेस्टी से, जिस ईमानदारी से मेरे पास बेतहाशा फंड्स आते हैं मुख्तलिफ टाउन कमेटीज़ में, अल्हम्दुलिल्लाह हमने सेविंग की है। अगर हम चाहते तो दूसरे डिस्ट्रिक्ट्स में जो हो रहा है, हर महीने उन अकाउंट्स को ज़ीरो किया जाता है, लेकिन अल्हम्दुलिल्लाह मेरे पास उन अकाउंट्स में किसी टाउन कमेटी में 9 करोड़ है, किसी में 11 करोड़ है, जो हम अभी एनआईटीआं करने जा रहे हैं। इसी तरह से म्यूनसिपल कमेटी के हालात जानबूझ के ख़राब किए जा रहे हैं और यहाँ पे मुख्तलिफ पार्टियाँ अपनी पॉलिटिक्स जो है वो शहर में खेल रही हैं। कुछ पार्टियों का ये है कि जी अफसर बुरे हैं, नाज़मीन अच्छे। भाई, हमको नाजिम बनने का कोई शौक नहीं है। हम अफसर हैं, मैं डिप्टी कमिश्नर हूँ, मैं डिप्टी कमिश्नर ही रहना पसंद करता हूँ। मुझे ज़रूरत नहीं है किसी तरह से भी म्यूनसिपल कमेटी की किसी जिम्मेदारी को अपने ऊपर उठाने की। लेकिन अगर प्रोविंशियल गवर्नमेंट ने एक जिम्मेदारी हमें सौंपी है तो हम उसको बखूबी निभाएंगे। मैं उन नादान दोस्तों को ये मैसेज देना चाहता हूँ कि कहीं ये ना हो कि बीइंग डिप्टी कमिश्नर, बीइंग एडमिनिस्ट्रेटर ऑफ द म्यूनसिपल कमेटी, ये ना हो कि ये जिस तरह से हरकतें कर रहे हैं इससे लोग निकलेंगे, लोग रोडों पे आएंगे, कल कोई जानी नुकसान भी उसमें हो सकता है। तो ये मैं इसको दहशतगर्दी के ज़मरे में समझता हूँ। और कल को ये ना हो कि मेरी तरफ से जो पहला केस रेफर किया जाए मिलिट्री कोर्ट्स में, वो ये वाला केस हो कि ये जो बोरे डाल के, मैं आइडेंटिफाई करने की पूरी कोशिश कर रहा हूँ और इंशाल्लाह मैं आइडेंटिफाई भी कर लूँगा और मीडिया में आकर प्रेस कॉन्फ्रेंस करके उन लोगों को नंगा करूँगा जो लोग शहर का हालात ख़राब कर रहे हैं। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जॾहिं त मीरपुर ख़ास में उन खां अलावा हिते जेको इंक्रोचमेंट जो वॾो मसइलो आहे, उन खां अलावा मीरपुर ख़ास समेत जेको झुॾो आहे, नवकोट आहे, सिंधड़ी आहे, हुसैन बख्श मरी तालुका आहिनि, या कोट गुलाम मोहम्मद आहे, डिगड़ी आहे, साॻियनि तालुकनि में सूरत हाल साॻी आहे, इंक्रोचमेंट जा मसइला आहिनि। उन खां अलावा सिहत जेके सहूलियतूं मीरपुर ख़ास ज़िलो जेको हेड क्वार्टर जो शहर आहे, उन खां अलावा हिते पूरी डिवीज़न खां जेका इस्पताल जेको मीरपुर ख़ास जी सिविल हॉस्पिटल मेन आहे, मगर हिते डॉक्टरनि जी मुसलसल खोट रही आहे। उन खां अलावा ही मीरपुर ख़ास सिविल हॉस्पिटल जेका मुसलसल जेका डॉक्टरनि जी खोट जे करे हिते सिर्फ़ु रेफर सेंटर ठहियलु आहे। हितां जा जेके ग़रीब मिसकिन माण्हू अचनि था दवाउनि लाइ, उनखे दवाऊं नथियूं मिलनि। हितां जा जेके डॉक्टर आहिनि उहो रूटीन ते मौजूदु न हूंदा आहिनि, इन्हनि खे रेफर करे हैदराबाद या कराची थो मोकिलियो वञे, जी ग़रीब माण्हू अचनि था। उन खां अलावा तव्हांखे असीं ॿुधाईंदा हलूं 50 लाख खां वधीक जेका हिननि जी सिर्फ़ु ज़कात जी बजट आहे, उहो बि जेके माण्हू ग़रीबनि खे ॾियण लाइ को बि काउंटर वग़ैरह क़ाइमु कोन्हे। जेके अचनि था उन्हनि खे का बि ख़बर न आहे त ज़कात
सरकार जे फंड किथे थो इस्तेमालु थिए। हितां जा जेके MPA या MNA बार बार उन्हनि इस्पतालनि जा विज़िट बि कया, मगर उते को बि तहरुक न वरितो वियो, न ई को अॼु ताईं उन ते को अमल थी सघियो। ऐं जॾहिं त तव्हांखे इहो असीं ॿुधाईंदा हलूं त मीरपुर ख़ासि जी TMA में जेके 2 करोड़ 15 लख खां वधीक बजट आहे, मगर हुननि जो असांखे किथे बि कमु नज़र नथो अचे। जॾहिं TMA इंतज़ामिया चवणो त असां जेके इज़ाफ़ी भर्तियूं थियूं आहिनि जंहिंजे करे असांजे इहा बजट सॼी ख़र्च थिए थी, मगर हिन वक़्तु तव्हां ॾिसंदव त मशीनरी मुकमल तबाह आहे। फायर ब्रिगेड गाॾियूं हिते बिल्कुलु न हुअण जे बराबरि, किथे ख़ुदा न खासा को अहिड़ो वाक़ियो थी थो वञे तॾहिं बि हितां जे जेके फायर ब्रिगेड अमलो जो पहुचण में त ठहियो त ॿियनि इलाइक़नि खां जीअं हुसैन बख्श मरी या सिंधड़ी या ॿियनि तालुकनि खां घुराईंदा आहिनि जेसिताईं को घरनि खे बाहियूं लॻे थी वञनि, मगर हिते को बि अहिड़ो रेस्क्यू सेंटर वग़ैरह न हुअण जे करे हितां जा शहरी जेके मुसीबतनि में ऐं मुख़्तलिफ़ मसइलनि जे वर चढ़ियल उन हवाले सां अॼु असां पूरे असांजे ज़िले जा जेतिरा बि सिंध TV जा रिपोर्टरनि असां पंहिंजे इलाइक़नि जी सूरत हाल जे हवाले सां हुन सां ॻाल्हि ॿोल कई आहे। हिकु त असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहे मंज़ूर अमन शरत, अचो त हुन हवाले सां तालुके सिंधड़ी जे हवाले सां हुन सां ॻाल्हि ॿोल करी त हुनजो छा चवणु आहे, हुन सां गॾु हुननि ते सिंधड़ी तालुके में कहिड़ा हुननि सां मसइला आहिनि। मंज़ूर, सिंधड़ी तालुके में अमन अमान जे छा सूरत हाल आहे, केतिरा थाणा आहिनि? नज़ीर, सिंधड़ी तालको जेको 2005 जे अरबाब दौरे हुकूमत में वजूद में आयो ऐं हिनखे सियासी बुनियादनि ते 3 चकर जेको आहे सो बहाल करे वरी ख़तमु कयो वियो। हिन वक़्तु सिंधड़ी तालके में 3 वॾा थाणा आहिनि, दिलबर महर, सिंधड़ी, फुलजूं। उते इहा सूरत हाल आहे जेको ॾोहारी सरेआम ॾोहो करे हलंदा वतन था, पर हुनखे केरु पुछण वारो नाहे। हिन वक़्तु जेको आहे सो मोटरसाइकिल फुरूं, कारूं फुरूं ऐं जेको आहे ॿिया मुख़्तलिफ़ ॾोह जेके आहिनि सरेआम थींदा रहनि था। पुलिस ऐं कानून जी का बि रिट नज़र नथी अचे। हिन वक़्तु जेको आहे सो हिन खां कुझु अर्सो अॻु में हिकु ई वक़्तु 4-4, 5-5 फुरूं जेको थींदियूं आहिनि ऐं उन हवाले सां पुलिस या इंतज़ामिया हुननि खे पकड़ण में मुकमल तौर नाकाम थी वई आहे। ॾोहारी मुख़्तलिफ़ जेके आहिनि से मुख़्तलिफ़ ॾोह करे उनखे हिकु त गाॾियूं फुरंदा, ॿियो वरी उन्हनि खे जेको आहे सो डंडा हणी ज़ख़्मी करे उन बाद जेको आहे सो गाॾी फुरे था वञनि। मंज़ूर, कहिड़े क़िस्म जा ॾोह थियनि था ऐं पुलिस जो कहिड़ो किरदारु आहे? नज़ीर, सिंधड़ी तालके में ॾोहनि जो हिकु त जेको आहे सो मोटरसाइकिलूं फुरणु, गाॾियूं फुरणु, कारूं फुरणु ऐं उन खां अलावा जेको आहे सो नंढियूं वॾियूं वारदातूं बि जेको आहे सो ॿहिराड़नि में आम जाम आहिनि। सिंधड़ी तालके जा जेके मुख़्तलिफ़ शहर आहिनि, हिंगोरनूं, फुलजूं, घिरोर शरीफ़, आचणा मोरी, दिलबर महर, खीराओ या ॿिया जेका शहर आहिनि ऐं उन्हनि आस पास जूं जेके ॿहिराड़ियूं आहिनि उन्हनि में बि जेके आहे सो ॾोहारी मुख़्तलिफ़ जेको आहे सो वारदातूं कंदे नज़र अचनि था। मंज़ूर, पुलिस जी का रेट आहे या पुलिस जो कहिड़ो किरदारु आहे? नज़ीर, पुलिस जी का बि जेका आहे रिट नज़र नथी अचे। मुख़्तलिफ़ जेका आहे थाणनि जूं पुलिस SHO दिलबर महर, SHO सिंधड़ी या SHO फुलजूं खां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जॾहिं असां पुछंदा रहियासीं त हू नफ़री न हुजण जो जवाबु ॼाणाए जेको आहे चवनि था असांखां जेको आहे सो कंट्रोल नथो थिए। ऐं हिकु ॿिए तरफ़ वरी इहो जेको आहे सो ॿुधण में अचे थो त सियासी मुदाख़लत जे करे इंतज़ामिया इहो चवंदी नज़र अचे थी त सियासी मुदाख़लत जे करे असां मजबूर आहियूं। हिकु त असां ॾोहारनि खे पकिड़े वठी था अचूं त ॿिए पासे जेको आहे कंहिं न कंहिं सियासी माण्हूअ जो असांखे फ़ोन अची थो वञे ऐं असां मजबूरनि जेको आहे सो ॾोहारनि मां हथ कढूं था। मंज़ूर, सिंधड़ी तालके जी बजट केतिरी आहे? छा या बजट ॿियनि तालुकनि में ख़र्च थिए थी छा? नज़ीर, कुझु अर्सो अॻु में सिंधड़ी तालके जो TMO जो जेको अकाउंट आहे उहो ट्रांसफ़र करे जेको आहे सांगड़ मुंतक़िल कयो वियो। इन मां इहो लॻे थो त जेको आहे सो सांगड़ छो मुंतक़िल कयो वियो, उन जा सबब इहो आहिनि त उते जेका करप्शन जेको आहे सो सरिया हिकु छो जो जेका बि TMO मुक़ररु कयो थो वञे उहो कंहिं न कंहिं सियासी हवाले सां रखियो थो वञे। हिन वक़्तु जेका TMO जी इहा कंडीशन आहे त हू कंहिं न कंहिं सियासी जेको आहे शख़्सियत जो रखरायल हूंदो आहे ऐं उहा जेका तक़रीबन सिंधड़ी तालके जी 1 करोड़ खां मथे जी बजट जेका आहे उहा जेका आहे उहा हड़प कई थी वञे ऐं हिन वक़्तु इलाइक़े में को बि जेको आहे सो तरक़ियाती कमु नथो थिए। जी नज़ीर, तालके में कहिड़ा मसइला आहिनि, कहिड़ा कहिड़ा शहर अचनि था तव्हां वटि? नज़ीर, सिंधड़ी तालको जेको आहे सो 5-6 यूनियन काउंसिलनि ते मुश्तमिल आहे। सिंधड़ी, घिरोर शरीफ़, हिंगोरनूं उन खां अलावा इस्माइल कुंभार, उन 6 यूनियन काउंसिलनि जा मुख़्तलिफ़ जेके वॾा वॾा शहर आहिनि, फुलजूं, खीराओ, घिरोर शरीफ़, समारो, तगूसर ऐं ॿिया जेके शहर आहिनि उन्हनि जा मसइला इहे आहिनि। सभ खां वधीक जेको मसइलो हिते जे माण्हुनि खे दरपेश आहे उहो जेको आहे सो हिते जा जेका हदबंदियूं जेके इलेक्शन जूं हदबंदियूं करे जेको आहे सो हिन तालके खे 3 ज़िलनि में विरायो वियो आहे। हिकु सांगड़, मीरपुर ख़ासि ऐं उमरकोट। घिरोर शरीफ़ जूं कुझु जेके दिहूं आहिनि उहे
दिहूं आहिनि दे छेलियूं ऐं हिकु ॿी दे आहे जंहिंखे उमरकोट ज़िले सां ॻंढियो वियो आहे ऐं ॿियूं दिहूं जेके मीरपुर ख़ासि ऐं सांगड़ सां आहिनि उन हवाले सां हिते जे वोटर जी इहा हैसियत आहे त जेको मीरपुर ख़ासि जा जेके सियासी माण्हू आहिनि उहे चवनि था त तव्हां जेके आहिनि से ज़िले सांगड़ जा वोटर आहियो ज़िले सांगड़ वारा चवनि था त जेके तव्हां जूं यूनियन काउंसिलूं मीरपुर ख़ासि में आहिनि उन हवाले सां हिते जे वोटर जी का अहमियत न आहे। हिते जे मुख़्तलिफ़ शहरनि में गंदगी जा जेके आहिनि से गंदगी ऐं ॿिया जेके मसइला आहिनि पीअण जे पाणीअ जो वॾे में वॾो मसइलो आहे ऐं हिते जे जेको आहे सो तलाउनि जी इहा हालत आहे त हुते जेके आहिनि से का बि सफ़ाई नज़र नथी अचे ऐं हुते गंदगीअ जो आज़ार आहे। हिते जे माण्हू सियासी हवालनि सां मुख़्तलिफ़ जेको आहे सो हुननि खे चयो वेंदो आहे पर अञा ताईं को बि खड़तेल नज़र नथो अचे। जी नज़ीर। मंज़ूर, रोड रस्तनि जी सूरत हाल छा आहे? सिंधड़ी तालके जा मुख़्तलिफ़ रोड रस्ता गुज़िरियल केतिरे अरसे खां टुटल फुटल नज़र अचनि था ऐं अॼु गुज़िरियल 10-11 सालनि खां जेको आहे सो को बि रोड जी मरम्मत न थी सघी आहे। जेको हालिया बरसातूं थियूं हुयूं उन्हनि में रोडनि जी जेका हालत इंतिहाई संगीन थी वई आहे, इंतिहाई ख़तरनाक थी वई आहे। रोडनि मीरपुर ख़ासि ऐं ॿियनि ज़िलनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रोड रस्ता टुटी ख़तमु थी विया आहिनि। हिन वक़्तु जेका आहिनि उते हादसा रोज़ जो महमूल बणियल आहिनि। उन खां पोइ जेको आहे सो इन्हनि शहरनि में माण्हू जेको आहे सो अच वञ जी जेको आहे सो वॾो मसइलो हूंदो आहे। जी नज़ीर। नाज़रीन, इहो तव्हां ॾिठो हूंदो सिंध टीवी जे रिपोर्टर जेका मंज़ूर शहर जेका ॻाल्हि ॿोल कई त सिंधड़ी में अमन अमान जी सूरत हाल तमामु ख़राबु आहे। तॾहिं त असीं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलूं सिंधड़ी तालके में जेको अॻूणो वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जुणे जो उन जी बि उते राइश आहे। उन खां अलावा सिंधड़ी में जेके 3 शहर लॻनि था गिरोड़, फुलरियूं, हिंगोरनूं, जिते अमन अमान जो ख़ासि तौर ते मसइलो आहे। उतां जा जेका TMA आहे उहा न हुअण जे बराबरि जेकॾहिं फंड उते TMA में किरोड़े रुपया अचनि था त उहे बजट जेका उते ख़र्च थियण जे बजाए ॿियनि इलाइक़नि में ख़र्च थिए थी या मुख़्तलिफ़ नमूननि सां जेका TMA अचनि था उहा बजट कढाए उन खां पोइ हलिया था वञनि। मगर उन तालके जी अॼु बि तव्हां ॿुधी हूंदी मंज़ूर शहर जेको बि असां सां ॻाल्हि ॿोल कई वीडियो लिंक ते, उतां जा रोड रस्ता बि तबाह आहिनि। उते अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे। उते पाणी पीअण जे पाणी जा मसइला आहिनि। उते रोड जेके 2011 जी बरसातनि में रोड मुकमल तबाह थी आहे मगर अॼु ताईं रोड उते न ठहिया आहिनि। खोड़ सारा मसइला आहिनि मगर इंतिज़ामिया जी या चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी सबबु जेके इहे मुकमल आहिनि त सिंधड़ी तालके ते को बि ध्यानु न पियो ॾिनो वञे। न त ताज़ो उतां खां जेका शाज़िया मरी इलेक्शन जीती आहे मगर अॼु ताईं बि उन तालके सिंधड़ी जी साॻी सूरत हाल आहे। उतां जा माण्हू अॼु बि जेके परेशान में मुब्तला आहिनि। जेको मीरवा गोरचाणी रिपोर्टर असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहे ख़ुशहाल दास। ख़ुशहाल, मीरवा गोरचाणी हाणे जेको तालको थी वियो आहे उनमें कहिड़ियुनि सहूलियतनि जी खोट आहे? जी नज़ीर, हींअर असां मीरवा गोरचाणी जे अलाहाबाद शुगर मिल जे तरफ़ असां बीठल आहियूं। हिते तालके शुजाबाद तालके थियण खां पोइ हिते काफ़ी सारनि मसइलनि जे वर चढ़ियल आहे ऐं तालके शुजाबाद थियण खां पोइ हिते कोर्ट ऐं मुख़्तार काल जी का बि ऑफिस न आहे हिते ऐं ही अनफंक्शनल हिकिड़ो तालको थियल आहे। हिते माण्हू उन्हनि सूरत हाल में आहिनि जेके तालके थियण खां अॻे सूरत हाल हुई। हिते TMA जी ऑफिस न आहे। TMA मौजूदु हुजण जे करे हिते काफ़ी सारा मसइला आहिनि ऐं हिते जे शहर जी तमामु संगीन सूरत हाल आहे। माण्हू जेके त ईअं सम्झो त पुराणे दौर में रहनि पिया। नंढिड़ो हिकिड़ो ॻोठ हुजे जिते न ड्रेन जी सिस्टम आहे, न सफ़ाई जी सिस्टम आहे, न हिते जो जेको झाड़ू ॾींदड़ आहिनि जेके माण्हू रखियल आहिनि या लेडीस आहिनि या जेंट्स आहिनि उहे टाइम ते मौक़े ते सफ़ाई सुथराई जो बि ख़्यालु न रखंदा आहिनि ऐं काफ़ी सारा अहिड़ा मुलाज़िम आहिनि जेके पंहिंजे जेब गरम करण लाइ सिर्फ़ु पघारूं खणनि था ऐं घर वेठे पघारूं खणनि था। TMO जेको उन सां मिलियल आहे मिली भगत करे हिन शहर खे तमामु ॾुखे सूरत हाल में विझी छॾियो आहे ऐं मुख़्तलिफ़ असांजे शहर जा इलाइक़ा आहिनि। सुमरा कॉलोनी आहे, मेंगवाड़ पाड़ो आहे ऐं ख़ासकेली पाड़ो आहे। इन खां सवाइ शहर जा जेके मेन शहर इलाइक़ा आहिनि उन्हनि मंझि जेको आहे सो गटर सिस्टम टुटो पियो आहे ऐं शहर में पाणी जॻह जॻह ते मौजूदु आहे ऐं इन मामले ते मीरपुर ख़ासि में बि वॾो हिकिड़ो सहाफ़ी बिरादरी आवाज़ु उथारियो आहे। पर असीं चाहियूं था हिते बि TMA खे माना TMA खे तंबी कयो वञे त मीरवा जे जेके मसइला आहिनि उन शहरी जेके नाक़िस गटर सिस्टम आहिनि ऐं सफ़ाई सुथराई जो जेको नाकारा सिस्टम आहे उनखे बहाल कयो वञे। खुशहाल, छा तालके में ऑफिसर मुक़ररु थियनि या न ऐं ऑफिसनि में ऑफिसनि ऐं तइलीम खाते जा ऑफिसर मुक़ररु थिया आहिनि या न ऐं सिहत जी सहूलियत आहे या न? जी नज़ीर, हिते असांजे मीरवा गोरचाणी तालके शुजाबाद थियण खां पोइ हिते जी सूरत हाल वेतर बिगड़जी चुकी आहे।
हिते सिविल अस्पताल असांजी जेका अस्पताल आहे उन में मरीज़ ॿाराड़ी खां बि काफ़ी सारा ईंदा आहिनि। शहरी माण्हू जेके आहिनि से मीपू खां हैदराबाद ॾांहुं रवाना थी वेंदा आहिनि। हिते का बि सहूलियत न आहे सिविल असांजे अस्पताल में। ऐं हिते जी जेके डॉक्टर आहिनि उहे जेके राति जो तक़रीबन ड्यूटियूं न कंदा आहिनि ऐं ॾींहं जो बि माण्हू वीचारा जेके आहिनि सो बदहाली जी शिकल में आहिनि ऐं मरीज़नि खे सुठे नमूने उन्हनि खे ट्रीटमेंट नथो कयो वञे, उन्हनि खे दवायूं बि नथियूं ॾिनियूं वञनि। ऐं हिते असांजी एक्सरे जेको मशीन आहे उहा बि ख़राबु आहे ऐं डेंटल जेको इदारो आहे ॾंदनि जो हिकिड़ो शोबो आहे उन जी बि तमामु संगीन हालत आहे। माण्हू जेको आहे ऐं जेके दिलि जा पेशेंट आहिनि उहे बि उन्हनि खे का बि हिते माना सुठी ट्रीटमेंट नथी ॾिनी वञे ऐं अखियुनि जो हिकिड़ो जेको शोबो आहे उन जी मशीन बि नाकारा थी चुकी आहे ऐं हिते जेको एम्बुलेंस आहे उनखे बि पंहिंजे मनपसंदि माण्हुनि ताईं महदूद कयो वियो आहे ऐं आम माण्हू जी सहूलियत खां आम माण्हू इन सहूलियत खां क़ासिर आहिनि। आबादगारनि जा भला मसइला कहिड़ा आहिनि? साईं मीरवा गोरचाणी हिकिड़ो आबादी जे हिसाब सां ज़राइत जे हिसाब सां तमामु बहितरीनु इलाइक़ो आहे। हिते मल्टी क्रॉप आहिनि। हिते अव्हांखे काटन मिलंदो, हिते अव्हांखे कमंद ही जेका कमनि जी शुगर मिल अव्हांखे नज़र अचे थी। हिते काफ़ी सारियूं तव्हांखे ही जेके उठ गाॾियूं आहिनि, ट्रैक्टर ट्रालियूं आहिनि, ट्रकूं आहिनि, इहे जेके तव्हांखे सिर्फ़ु उठ गाॾियूं हिते जूं नज़र ईंदियूं। हीअ जेके ट्रकूं आहिनि ॿियो मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां अचनि थियूं। हिते माण्हुनि खे एजेंट नथो ॾिनो वञे, माण्हुनि खे एजेंट जे ज़रिए ॿ टे ॾींहं परेशान कयो वञे थो। हिते जा ज़िमीदार असां वटि काफ़ी दफ़ा शिकायतूं खणी आया आहिनि त असांखे एजेंट नथो ॾिनो वञे ऐं मक़ामी जेके ज़िमीदार आहिनि उन्हनि खे इंतिहाई परेशान कयो वियो आहे। सिर्फ़ु हिन शुगर मिल जी हिकिड़ी इहा महिरबानी आहे जो इहे टाइम ते पेमेंट ॾियनि था, माण्हुनि खे टाइम ते पेमेंट ॾियनि था। हिन शुगर मिल जो इहो हिकिड़ो कानून रहियो आहे, पर मक़ामी सतह ते आबादगार तमामु परेशान आहिनि ऐं कमंद जो ईअं सम्झो त 50% किराब ख़तमु थी चुको आहे। आईंदा जेको 2015 सीज़न आहे हिन में अव्हां सम्झो त कमनि जो सीज़न तमामु 50% ख़तमु थी वेंदो। खुशहाल आबादगारनि जा मसइला आहिनि, भला ज़राअत खाते जो कहिड़ो किरदारु आहे? साईं ज़राइत खाते जो ओवरऑल जेको सिंध में सूरत हाल आहे इहा साॻी सूरत हाल हिते पंहिंजे मीरवा गोरचाणी ऐं उनजे पस गिरदाई में आहे। ज़राइत जा जेके कामोरा आहिनि उहे सिर्फ़ु सुठियुनि गाॾियुनि में हली ऐं मुख़्तलिफ़ दुकाननि ते पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे कारोबार करण लाइ चमकाइनि था ऐं हिते जे अघनि ते को बि कंट्रोल न आहे। खुशहाल तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन वठूं था नंढड़ी साई। नाज़रीन नंढड़ी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन तव्हांखां असां इहो ॿुधाईंदा हलो जो खुशहाल दास मीरवा जे रिपोर्टर जेका ॻाल्हि ॿोल कई त मीरवा गोरचाणी में खोड़ सारा मसइला न। असीं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त मीरवा गोरचाणी पहिरीं जेको हिकिड़ो शहर हो उनखां पोइ जेको ताज़ो MPS साईं अली नवाज़ शाह पारां संदसि वालिद साहिब जे नाले हिकिड़ो तालको जो दर्जो ॾिनो ऐं तालको ठारायो जेको शुजाबाद जे नाले सां। जॾहिं असीं तव्हांखे इहो ॿुधायूं तालको थियो पहिरीं मीरपुर ख़ासि तालके जे अंदरि 12 यूनियन काउंसिल हुयूं जेको शहर सां गॾु ऐं हितां जी जेका TMA बि मीरपुर ख़ासि जी तालके शुजाबाद जी गॾु हूंदी। जॾहिं शुजाबाद थियो उहो 4 यूनियन काउंसिल ते मुश्तमिल थियो, मगर अञा ताईं शुजाबाद में का बि TMA मंज़ूर कोन्हे। साॻी उहो मीरवा गोरचाणी में जेका पहिरीं टाउन कमेटी हूंदी उहा ई आहे। तइलीम खाते जी बि का ऑफिसर कोन्हे, सिर्फ़ु असिस्टेंट कमिश्नर या मुख़्तियारकार जो ऑफिसूं ठहियूं आहिनि, बाक़ी का बि ऑफिसनि जी सहूलियत वग़ैरह कोन्हे। जेकर उहे ऑफिसूं या ऑफिसर मुक़ररु थिया न तॾहिं बि सिर्फ़ु उहे मीरपुर ख़ासि जे जेके डिप्टी कमिश्नर ऑफिस में वेंदा, मगर उते अञा का बि बिल्डिंग वग़ैरह न ठही आहे। ऐं जेकॾहिं तालको थी वियो आहे त उतां जा माण्हू हिन वक़्तु बि परेशान आहिनि। जेकॾहिं को सर्टिफिकेट यूनियन काउंसिल जो वठणो थो पवे या को अहिड़ा मसइला थियनि था तॾहिं उतां जा माण्हू परेशान, न उते तइलीम खाते जी ऑफिस आहे, न उते का अहिड़ो बिल्डिंग वग़ैरह थियो आहे। हाणे असां हलूं था पंहिंजे कोट गुलाम जी सूरत हाल मालूम करण लाइ। असांजे रिपोर्टर असां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहे जावेद काररू। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं। जावेद, कोट गुलाम शहर जी केतिरी आबादी आहे ऐं शहरनि जा मसइला कहिड़ा आहिनि? जी नज़ीर, कोट गुलाम मोहम्मद शहर हिकु तारीख़ी शहर आहे जेको जमड़ाऊ कैनाल जे खाॿे पासे अंग्रेज़ सरकार जोड़ायो। 1985 में हिन जो नालो बैरिस्टर गुलाम मोहम्मद भुरगड़ी जे नाले पुठियां कोट गुलाम मोहम्मद भुरगड़ी शहर रखियो वियो। हिन वक़्तु आबादी अटकल 30,000 खां मथे जे लॻभॻि आहे। जॾहिं शहर में सिहत जे हवाले सां, तालीम जे हवाले सां ऐं रोड रस्तनि जे हवाले सां जेको निज़ाम नाक़िस आहिनि। जॾहिं कोट गुलाम मोहम्मद शहर जी जेको तालका अस्पताल कोट गुलाम मोहम्मद आहे उन में अक्सर जेके डॉक्टरनि जी खोट रहे थी। जॾहिं जेको डेंटल डॉक्टर आहे उहो जेको ड्यूटी तां हिकिड़े ॾींहुं जेको पोस्टिंग कई उन खां पोइ जेको ड्यूटी तां गाइबु आहे
उन खां पोइ जेको ऑपरेशन थिएटर आहे उहो सालनि खां बंदि पियो आहे, उन जेके मशीनूं आहिनि उहे चोरी थी वियूं आहिनि ऐं अस्पताल में दवाउनि जी बि तमामु घणी खोट आहे ऐं जेके डॉक्टर आहिनि चंद जेके उहे पंहिंजी ख़ानगी अस्पतालनि ते वेही जेके टाइम ॾियनि था ऐं अस्पताल में जेके मरीज़ आहिनि उहे जेके आहिनि तमामु मजबूर आहिनि इलाज करण लाइ। उन खां पोइ जेके एक्सरे मशीन आहे उहो बि अणपूरी आहे ऐं जेको लेबॉरेटरी जेको सिस्टम आहे लेबॉरेटरी सिस्टम जो जेको इंचार्ज आहे जेके डॉक्टर हबीब चयो वञे थो उहो बि पंहिंजी जेको मीरपुर ख़ास में हबीब लेबॉरेटरी आहे उन ते टाइम ॾेई रहियो आहे। उन खां अलावा जेके एम्बुलेंसूं आहिनि ऐं उन खां जेके एम्बुलेंसूं आहिनि उन्हनि जी बि जेको हालति नाक़स आहे ऐं कॾहिं टाइम ते जेको मरीज़ खे एमरजेंसी में एम्बुलेंस नथी मिले। उनखां अलावा जेके दिलि जो डॉक्टर आहे या कन जो डॉक्टर आहे या ॿिया जेके डॉक्टर आहिनि उहे बि हुते मौजूदु न आहिनि ऐं उनखां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त उनखां अॻु में जेके आवाम जी सहूलियत लाइ हिते दिलि जो वार्ड जेको ठाहियो पियो हिननि खे अलॻि सां ठाहिणो हो, पर जेको जनरल माण्हुनि जो जेको वार्ड आहे उनखे ख़तमु करे जेको दिलि जो वार्ड ठाहियो उनजो बि कमु अनकम्पलीट पियल आहे। उन खां पोइ जेको हादसनि जे शोभनि लाइ जेको करोड़ रुपए लागत सां ट्रामा जेको सेंटर ठहियो पिए उनजो कमु अनकम्पलीट पियल आहे। जी नज़ीर जावेद, अमन अमान जी छा सूरत हाल आहे? जी अमन अमान जे हिसाब सां जीअं जेको SSP मीरपुर ख़ासि आयो आहे उन हिसाब सां शहर कोट गुलाम मोहम्मद में अमन अमान घटि थियो आहे। उनखे अलावा जेको अॻे हिते जेको SHO रहे थो इनायत अली ज़रदारी उनजे अचण खां पोइ काफ़ी जेके आहिनि ॾोह घटिजी विया आहिनि। जॾहिं त जेको रोज़मर्रा में मोटरसाइकिल जेके चोरियूं थींदियूं आहिनि उहे त वारदातूं थियनि थियूं। हा उन हिसाब सां जेके मंशात जेको आहे उहो शहर में तमामु घणी हली रही आहे। जेके शराब जा गोथा आहिनि उहे गैर क़ानूनी हली रहिया आहिनि। 300 शराब जूं भठियूं आहिनि जेके तालके कोट गुलाम में हलनि थियूं। 12 खां वधीक ज़हरीले गुटके जूं फैक्ट्रियूं आहिनि उहे हली रहियूं आहिनि। उन सां जेको आहे कैंसर जेको मर्ज़ आहे उन में इज़ाफ़ो थी रहियो आहे ऐं शहर में जेको रोडनि जी जेको हालति आहे जीअं हींअर पाण बीठा आहियूं हीअ जेको कोट गुलाम मोहम्मद खां मीरवा खां कोट गुलाम मोहम्मद रोड वञे थो त हिन रोड लाइ इतला मिलिया आहिनि त 27 करोड़ रुपया जेके मंज़ूर थिया जेके कागज़नि में ॾेखारे ऐं उहे जेके 27 करोड़ रुपया हड़प कया विया आहिनि। हीअ रोड कोट गुलाम मोहम्मद खे मीरपुर ख़ासि सां ॻंढे थो ऐं मेन रोड आहे ऐं इन रोड जे टुटण जे हुन जे करे हादसा जेके आहिनि उहे जेके रोज़मर्रा बढ़ियल आहिनि। उन खां पोइ शहर में जेको मेन रोड स्टेशन रोड आहे ऐं फैक्ट्री रोड आहे, हाई स्कूल रोड आहे, तालका अस्पताल रोड आहे, उन्हनि रोडनि जी हालति तमामु ज़बून थी पई आहे। जॾहिं त 2 करोड़ रुपया मेगा प्रोजेक्ट कोट गुलाम मोहम्मद जो मंज़ूरु थियो उहो बि कागज़ी कमनि में ॾेखारे उहो बि जेको हड़प कयो वियो आहे। उन हवाले सां रोड जी जेका सहूलियत टुटण सबबि आवाम जेको आहे ॾाढी परेशान आहे। उन हिसाब उन खां पोइ जेके शहर में ड्रेन सिस्टम आहे उहो बि नाकार आहे। गटरनि जो जेको गंदो पाणी आहे उहो रोडनि ते बीठो आहे। उन खां अलावा पंहिंजो जेके शहर में मेन हॉल आहिनि गटरनि जा उन जा ढकण गाइब आहिनि। जेका ॿार आहिनि उहे या निमाज़ी माण्हू राति अंधेरे में अचनि था उहे किरनि था, उनमें ज़ख़्मी थियनि था। उन खां अलावा जेके तालीम जो निज़ाम आहे तालीम जो निज़ाम बि कोट गुलाम मोहम्मद शहर में 0 ते आहे। गवर्नमेंट मेन प्राइमरी स्कूल अॼु खां 10 साल अॻु में तक़रीबन 2500 ॿारनि जी उनमें इनवॉल्वमेंट हुई। हालांकि हींअर उन स्कूल में 300 खां मथे ॿार आहिनि जॾहिं त 10-20 खां मथे उस्ताद आहिनि जेके ड्यूटियूं नथा ॾियनि। हा जेको स्कूल जी क़दीमी स्कूल आहे मेन प्राइमरी उन जी जेको इमारत आहे उहा ज़बून थी वई आहे। ठेकेदार जेको आहे मंज़ूरु थिया पैसा उहो खाई वियो जेको कमु मुंहिंजो अधु में रहियल आहे। जी नज़ीर जावेद, ज़रायत जे हवाले सां कुझु ॿुधाइजो ऐं आबादगारनि जा कहिड़ा मसइला आहिनि? नज़ीर जीअं तालको कोट गुलाम मोहम्मद बि ज़िले मीरपुर खां जो हिकु ज़रिए जे हिसाब सां हिकु सुठो तालको आहे जिते कणक कमंद फुटी ऐं जेको ज़रायत पोखी वञे थी ऐं 90% जेके ज़रायत जेके 90% जेको आवाम आहे हिते उहो ज़रायत जो गुज़ारो आहे। ज़रायत जो निज़ाम बि हिते नाकार आहे। वॾी ॻाल्हि ते जेको आपाशी जो सिस्टम आहे आपाशी जो सिस्टम धर्म भरम आहे उहो इन करे जेके बाअसर जेके सियासी मुदाख़लत आहिनि ऑफिसरनि खां पावर खसाया विया आहिनि। उन सबबु जेको इरीगेशन जो सुहिणो निज़ाम आहे उन ते जेके बाअसर जेके माण्हुनि उन्हनि कब्ज़ा करे छॾिया आहिनि। मंदर मस्जिदूं उन्हनि समय जेके पंहिंजा पका घर ऐं कचा घर अॾे मुकमल तौरु कब्ज़ा कया आहिनि। उन आपाशी सिस्टम खे वॾो नुक़सानु थियो आहे। उन खां अलावा जेके पाबंदी हणी वई त नए वाटर कोर्स कढण ते पाबंदी जे बावजूदु करोड़े रुपयनि जी रिश्वत ऐं बाअसरनि जी मुदाख़लत ते 12 खां वधीक गैर क़ानूनी वाटर कोर्स निकिरी विया आहिनि। उन सबबु जेको हिते ज़रायत खे वॾो नुक़सानु रसियो आहे। उन खां अलावा शहर में जेको आबादगारनि खे मयारी बिज नथो मिले, मयारी भाण नथियूं मिलनि, मयारी दवाऊं नथियूं मिलनि। जेके लोकल गैर मयारी दवाऊं आहिनि उहे कारोबार जेको उन तमामु वॾो वञे पियो। उन करे आबादगारनि खे वॾो नुक़सानु थी रहियो आहे। ऐं उन हिसाब सां जेको हींअर तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेको हींअर फुटी जो रेट हलियो उहो बि आबादगारनि खे किरियल मिलियो। उन खां पोइ बसर आहे टमाटो आहे उनजो रेट बि आबादगारनि खे घटि मिलियो आहे।
उन सबबु ज़राइत खे वॾो नुक़सानु थी रहियो आहे। जावेद इंक्रोचमेंट ते अमल थियो आहे या न, शहरनि जा कहिड़ा मसइला आहिनि? जी नज़ीर तव्हांखे ॿुधाइण लाइ त तारीख़ी शहर कोट गुलाम मोहम्मद अंग्रेज़ जेको आहे रिथाबंदी ते ख़ूबसूरत अॾायो आहिनि। शहर जी जेको ख़ूबसूरती गलियुनि ऐं रोडनि सां ई उहो इन करे जो हिन जा जेके मेन रोड आहिनि उहे 110 फुट वेकिरा आहिनि ऐं गलियूं जेके आहिनि उहे 60 खां 70 फुट वेकिरियूं हिकु जहिड़ियूं ऐं सिधियूं। पर बदकिस्मती जा जेको हाणोकी गवर्नमेंट या गुज़िरियल जेके दौर रहिया आहिनि उन में इंक्रोचमेंट जेको आहे हिन शहर खे तबाह करे छॾियो आहे। बासर लैंड माफ़िया आहिनि जेको कुशादा रोडनि गलियुनि ते पंहिंजा दुकान बंगलनि जूं वॾियूं इमारतूं ठाहे ऐं जेके कब्ज़ा करे छॾिया आहिनि, जंहिं सबबु रोड जेके आहिनि उहे सोड़ा थी ऐं शहर पंहिंजी सूंह बि विञाए वेठो आहे। उन हवाले सां जेके बि इंक्रोचमेंट जे ख़िलाफ़ कार्रवायूं थियूं उहे नाले मातर थियूं, उहे उन में थियूं जेके सब्ज़ी वारा हुआ या जेके केबिननि वारा जेके पंहिंजो रोज़गार कमाईंदा उन्हनि खे हटायो वियो, जॾहिं त बासरनि जो जेके ऑफिसूं हुयूं दुकान हुआ बंगला हुआ उहे महफ़ूज़ रहिया। जी न जावेद तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन तव्हां ॿुधो हूंदो त कोट गुलाम मोहम्मद तालके में जीअं जावेद ॿुधाए रहियो त कोट गुलाम में वॾे में वॾो मसइलो तइलीम जो आहे। उते स्कूलूं बंदि आहिनि, उस्ताद वञनि कोन था, घर वेठे पघारूं खणनि था। उन खां अलावा जेके ज़राइत खाते में बि करप्शन आहे, ज़राइत खाते वारा बि उते नथा मिलनि। उन खां अलावा जेके वाटर कोर्स जेके गैर क़ानूनी ठहियल आहिनि उतां जे जेके इंतिज़ामिया मगर उते को बि ध्यानु कोन पियो ॾिए, मगर इरिगेशन खातो इहे सभु हुननि सां मिलियल आहिनि। जावेद तव्हांखे ॿुधाए हूंदो त उन खां अलावा जेको इंक्रोचमेंट आहे वॾे तइदाद ते हर तालके जे अंदरि तव्हां सॼो मीरपुर ख़ासि ज़िलो ॾिसंदव त जंहिंजा मुख्य रोड रस्ता सभु तबाह लॻा पिया आहिनि। इंक्रोचमेंट आहे, डिविज़नल कमिश्नर पारां बार बार हिदायतूं कयूं आहिनि, मगर मीरपुर ख़ासि शहर जे अंदरि इंक्रोचमेंट त हटी आहे, मगर ॿाराड़ियुनि जा इलाइक़ा आहिनि या जेके शहर तालका आहिनि जेके नंढा जीअं कोट गुलाम थियो, जुडो थियो, डिगड़ी, हिन रिपोर्टनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी त उते इंक्रोचमेंट जा मसइला आहिनि। उन खां अलावा जेको मंशियात जो वॾो आज़ार आहे, इंतिज़ामिया पारां वॾियूं दावाऊं त कयूं वञनि थियूं, मगर असां हिते मंशियात बंदि कराए छॾी आहे। मगर जीअं जावेद रिपोर्ट करे रहियो त उते जेके कचे शराब जूं भठियूं आहिनि उन खां अलावा मंशियात सरेआम हले थी, मगर पुलिस जो को किरदारु अदा कोन पिए। नाज़रीन वठूं था नंढड़ी साई। साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन हिन वक़्तु जेको जावेद कालरू असांखे कोट गुलाम जी सूरत ॿुधाए रहियो त हाणे असां हलूं था डिगड़ी तालके में एहसान जरवार था ॾिसूं। एहसान जरवार खां असां पुछा करियूं था त एहसान डिगड़ी शहर जा मसइला कहिड़ा आहिनि? जी नज़र डिगड़ी शहर की आदमशुमारी 50,000 जे लॻभॻि है। डिगड़ी शहर में जेके मसइला आहिनि भत्ताखोरी ऐं जेको इंक्रोचमेंट है, रोड ॿिन्ही पासे तव्हां मेन तालके जे रोड है ऐं इन तालके डिगड़ी जे रोडनि जी जेके 4 रोड लॻनि था, टंडो गुलाम अली, टंडो बागो, मीरपुर ख़ासि ऐं टंडो जान मोहम्मद, ऐं उन्हनि रोडनि जी इंक्रोचमेंट एतिरी इंक्रोचमेंट अॻियां आहे जेको 25 खां 30 किलोमीटरनि ताईं 30 न पर 50 खां 60 फुट जेके आहिनि दुकान वारा अॻियां वधी आया आहिनि ऐं उहे जेके कब्ज़ा करे वेठा आहिनि ऐं माण्हुनि जे जेके 3-3 कलाक गाॾियूं बीह रहनि थियूं। कमांदनि जूं जेके आहिनि टालियूं जेके ईंदियूं आहिनि उहे बि बाईपास न हुजण जे सबबु शहर में दाख़िल थियनि थियूं। शहर में दाख़िल थियण जे करे ऐं माण्हुनि जो ॾाढो अचण वञण में तंग आहे। ऐं तंहिंखां पोइ शाही बाज़ार डिगड़ी जी जेका आहे इंक्रोचमेंट एतिरी वधियल आहे जो पर्देदार औरतूं जेके आहिनि उतां हली नथियूं सघनि। ऐं उनखां पोइ टैक्सी स्टाफ आहे, टैक्सी स्टाफ ते जेको या बस स्टैंड आहे उन्हनि ते जेके तक़रीबन अंदरि शहर में आहिनि ऐं उन में जेके टैक्सी स्टैंड जा जेके उबाश छोकिरा आहिनि उहे तइलीम पहिराईंदड़ छोकिरियुनि खे जेको तमामु उबाशी हरकतूं फाशी हरकतूं करे तंग करे रहिया आहिनि। ऐं को बि जेको इंतिज़ामिया जेको आहे तक़रीबन ऑपरेशन कंदी आहे। ऑपरेशन करण खां पोइ पैसनि जे ॾेती लेती ते हर गाॾे खां 50 खां 100 रुपया वठी जेको उहो छॾे ॾींदी आहे ऐं हुन जेको रोज़नामे जे हिसाब सां उहे लखे रुपया जेके आहिनि तालके डिगड़ी जे इंक्रोचमेंट मां जेके कमाए रहिया आहिनि डिगड़ी जा ऑफिसर। जी नज़ीर एहसान शहरनि जा मसइला कहिड़ा आहिनि, उन्हनि जे हल लाइ के इंतिज़ामिया या चूंडियल नुमाइंदनि खे उपा वरिता आहिनि या न? शहर जा मसइला त जेके इलाही आहिनि ऐं चूंडियल नुमाइंदनि जे हवाले सां चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि सिर्फ़ु जेके आहिनि फोटो सेक्शन ताईं मौजूदु आहिनि ऐं हू कंहिं बि जेके अवामी जेके समाजी भलाई लाइ जेके कम आहिनि उन में को बि अमल कोन्हे ऐं पंहिंजा नवाज़िश आहे। ऐं हिते जेके आहिनि जे ॾिठो वञे त डिगड़ी में जेके मंशात जे हवाले सां जेकॾहिं ॾिठो वञे त मंशात तमामु आम आहे ऐं माण्हुनि जी जेका ज़िंदगी जेका आहे तमामु जेका बंदि थी वई आहे। माण्हू घिटियुनि में बंदि थी विया आहिनि, माण्हू जेको राति जो हली नथा सघनि ऐं जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि लातालगी करे वेठा आहिनि। जीअं असांजे हद जे MPA MNA जेके MPA जेको मीर मोहम्मद हया टालपुर आहे ऐं MNA जेको मीर मुनवर खान टालपुर आहे ऐं जंहिं अॼु ताईं बि डिगड़ी जे माण्हुनि जी का परगोर न लथी आहे ऐं माण्हुनि मसइलनि जे घेरे में आहिनि। तइलीम जी छा सूरत हाल आहे? सिहत जूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि? जी तइलीम जे मसइले में असांजे तालके डिगड़ी में 6 यूनियन काउंसिलूं आहिनि
यूनियन काउंसिल में तइलीम के हवाले से तकरीबन 329 जेके प्राइमरी स्कूल आहिनि 329 प्राइमरी स्कूलनि में 17,500 ताईं शागिर्द आहिनि ऐं जेके अक्सर करे स्कूलनि में स्कूलनि जी ड्यूटी जेके चवंदा स्कूल ओपन आहिनि पर ओपन स्कूल न आहिनि उस्ताद जेके आहिनि उहे वीज़ा ते वेल आहिनि वीज़ा जे हवाले सां वीज़ा ते वेल आहिनि ऐं कंहिं बि जेको स्कूलनि जी तइलीम जी बर्बादी आहे हाई स्कूल जेके असांजे तालके डिग्री में 5 आहिनि ऐं उनखां पोइ जेके गर्ल्स हाई स्कूल 4 आहिनि ऐं उन में तक़रीबन जेको 8 खां 10,000 शागिर्द हायर सेकेंडरी स्कूल जेके बिल्डिंगूं न आहिनि उहे अॼु बि ॿार जेको खुले आसमान जे हेठि या ॿिए कंहिं इदारे वारे जेको तइलीम जो जेको निज़ाम धर्म भरम आहे को बि जेको तइलीम जी तबाही धिकजे पई ऐं तइलीम जेको इंसान जो ज़ेवर आहे उहो मुकमल तौरु तबाह ऐं बर्बाद थी चुको आहे। अहसान डिगड़ी खे टंडो जानमत शहर लॻे थो उते कहिड़ा मसइला आहिनि? सिहत जूं तक़रीबन असांजे तालके डिगड़ी में ॻोठाणा सिहत 2 आहिनि तालके डिगड़ी जा ॻोठाणा सिहत 2 आहिनि हिकिड़ो जेको टंडो जान मोहम्मद ॿियो अब्दुल्ला खान जरवार ऐं उनखां पोइ तालका अस्पताल डिगड़ी ऐं BHU 6 आहिनि जेके मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलनि में जेके कमु कनि थियूं ऐं सिहत तालके अस्पताल ते अचूं था तालके अस्पताल जी इहा पोज़ीशन आहे जेको तक़रीबन 1.5 करोड़ रुपया बजट अचे थी ऐं माहवार ऐं 1.5 करोड़ बजट मां 5 खां 6 लख रुपया जेका आहे दवाउनि जो आहे ऐं जे दवाउनि जी सूरत हाल इहा आहे जो माण्हू खे स्प्रे जी बोतल जेका स्प्रे जी गोली बि जेका गोरी आहे साहु मिलण लाइ तयारु कोन्हे ऐं डॉक्टर जेके पंहिंजी मनमास्ती करे पंहिंजी मर्ज़ी सां ड्यूटियुनि ते अचनि था ऐं इलाही जेके अहिड़ियूं जेके पोस्टूं ख़ालियूं आहिनि जीअं डॉक्टरनि जी कन ऐं गले जो डॉक्टर मौजूदु न आहे कन ऐं गले जो डॉक्टर मौजूदु न आहे ऐं कन ऐं गले जो डॉक्टर मौजूदु न आहे उहो आहे कोन ऐं तंहिंखां पोइ सर्जन को बि कोन्हे ऐं उनखां पोइ जेको आहे अखियुनि जो डॉक्टर आहे उहो सिर्फ़ु जेको 2 ॾींहं अचे थो हफ़्ते में ऐं मुकमल तौरु माण्हुनि जे लाइ मसइला ई मसइला आहिनि ऐं हिन अस्पताल में को बि जेको ऑपरेशन थिएटर आहे सो बि बंदि पियो आहे ऐं ऑपरेशन थिएटर जी इहा पोज़ीशन ग़रीब मिसकिन माण्हू जेको प्राइवेट अस्पतालनि में 2 हथनि सां फुटिजी रहिया आहिनि। जी अहसान तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन हींअर असां सां गॾु डिगड़ी तालके जो रिपोर्टर अहसान जरवार मौजूदु हो जंहिं डिगड़ी जी सूरत हाल सॼो ॿुधाए रहियो त तव्हां इहो ॾिसंदव त पूरे मेपोखा ज़िले बल्कि पूरी डिवीज़न में अवार लाइ इहे मसइला आहिनि त हिते इनक्रोचमेंट जे वर चलियल आहिनि। उन खां अलावा सिहत जी के बि सहूलियतूं कोन्हनि तइलीम जे ख़िलाफ़ु शिकायतूं आहिनि रोड रस्ता मुकमल तबाह लॻा पिया आहिनि जॾहिं त नाज़मी दौर हो उनखां करे अञा ताईं अॼु ताईं रोड न ठहिया आहिनि जॾहिं त हिन वक़्तु तव्हां मेपोखास डिगड़ी खे जेको टंडो जानमोद बि शहर लॻे थो जी सिर्फ़ु मेपोखास खां मीरवा गोरचाणी ताईं त रोड ठहियल आहिनि उन खां अलावा जेको मीरवा गोरचाणी खां नवकोट ताईं जेके 2011 में जेके बरसातूं हुयूं उन में रोड मुकमल तबाह थी हलिया उते जेके केतिरनि अरसे ताईं बरसाति बीठल हुई उतां जा माण्हू जेके ॿेड़ियुनि में हली रहिया मगर उते अॼु ताईं रोड रस्ता तबाह लॻा पिया आहिनि हुतां जा जेके चूंडियल नुमाइंदा हमेशह केतिरे अरसे खां मुसलसल उते मीर हाजी हयात MP चूंडिजे बि थो मगर उन्हनि रोडनि ते को बि ध्यानु न पियो ॾिनो वञे ऐं उन्हनि शहरनि तक़रीबन मेरपुखा ज़िले जे सभिनी रोड रस्ता गलियूं जेके बि आहिनि ख़ासि तौरु जेके सिंधी इलाइक़ा ऐं सिंधी पाड़ा उते गटरनि जे वर चढ़ियल आहिनि उते ड्रेनेज सिस्टम मुकमल तबाह लॻो पिया ऐं TMA में तव्हांखे असीं ॿुधाईंदा हलूं त किरोड़े रुपया फंड अचनि था मगर सभु करप्शन जे वर चढ़ियो अथनि हिते न चूंडियल नुमाइंदनि जी ध्यानु आहे न हितां जो जेको ज़िले इंतिज़ामिया जो अहिड़ो को उन्हनि ते ध्यानु आहे त को हिन ते वञी अमल थिए। नाज़रीन हाणे असीं तव्हांखे वठी था हलूं जुॾे जी सूरत हाल मालूम करण लाइ शाहिद मस्जिद आहे त अचो त शाहिद मस्जिद सां ॻाल्हि ॿोल करियूं त जुॾे जी छा सूरत हाल आहे। शाहिद जुॾे शहर जी आबादी केतिरी आहे मसइला कहिड़ा आहिनि? जी नज़ीर जुॾे शहर जी जुॾे तालुके की जेका आबादी आहे हू तक़रीबन 2 लख मर्दमशुमारी आहे पर जुॾे तालुके जेको 2004 में क़याम अमल में आयो उन टाइम ते जेको वॾो वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम उनजी जेका ख़्वाहिश हुई उन पंहिंजी ख़्वाहिश खे पूरी कंदे जुॾे के तालुके जो दर्जो ॾिनो पर अॼु ॾींहं ताईं जेका 10 साल गुज़री चुका आहिनि पर अञा ताईं जुॾे के तालुके जी का बि सहूलियत कान आहे मिली न को जुॾे तालुके में कोर्ट आहे न ई जुॾे तालुके में तालुके जो हॉस्पिटल जेको आहे रूरल हेल्थ सेंटर अञा ताईं हुनखे तालुके जो दर्जो ई न आहे मिलियो ऐं न को उते DSP ऑफिस आहे न को उते मुख़्तियारकार जी ऑफिस आहे न को उते ॿियूं ऑफिसूं आहिनि जेके बि इहे मुलाज़िम जेके ऑफिसर आहिनि हिन इहे को सरकारी अस्पताल जी इमारतनि में वेठल आहे त को तालुके जी हॉस्पिटल में वेठल आहिनि ऐं इन्हनि मुख़्तलिफ़ खातनि जी जेका ऑफिसूं आहिनि उन्हनि ते इहो कब्ज़े करे वेठा आहिनि ऐं उन खां अलावा जेका तालुके जी अव्हांखे सूरत हाल ॿुधायां जेका 2011 जी जेका बोर्ड आई हुई उन खां पोइ अॼु ॾींहं ताईं जेका रोड रस्ता टुटल हुआ उहो अॼु ॾींहं ताईं उहो कोन ठहिया आहिनि अञा बि साॻी पोजीशन आहे जेका रोड मेन असांजी मेन हाईवे जेका रोड आहे उहा रोड ई अञा ताईं टुटी पई आहे हिते डेली जा हिते MNA MP वञनि था ॿिया वज़ीर अचनि वञनि था थर जो इहो ई रस्तो आहे उहो डेली सभु ॾिसनि था हिनखे पर को बि हिन ते ध्यानु ॾियण वारो कोन्हे
ये हालतूं अहिड़ी ख़राबु आहिनि जेका डिगड़ी खां वठी ऐं जुडे ताईं त रोड जी जेका आहे सूरत हाल तमामु इंतिहाई ख़राबु आहे। इन खां अलावा असां वटि जेको सभिनी खां वॾो मसइलो आहे उहो आहे लोड शेडिंग जो। लोड शेडिंग जो मसइलो त ओवरऑल मुल्की सतह ते आहे, पर जुडे में इज़ाफ़ी लोड शेडिंग इन करे बि आहे त जुडे में न को ग्रिड स्टेशन आहे ऐं न ई जुडे में वापडा जी का ऑफिस आहे। जुडे में जेका असां वटि वोल्टेज अचनि था हू सिर्फ़ु 60 या 70 वोल्ट अचनि था। असांजी जेका लाइट आहे हू ईंदी आहे नौकोट खां। नौकोट में ग्रिड स्टेशन आहे, डिगड़ी में ग्रिड स्टेशन आहे, टिनि जानवर में ग्रिड स्टेशन आहे, जेका भर पासे वारा जेके बि इलाइक़ा आहिनि सभिनी में ग्रिड स्टेशन आहे। जुडो वाहिद शहर आहे जंहिंमें असां वटि ग्रिड स्टेशन कोन्हे, असां वटि वोल्टेज एतिरा घटि आहिनि, इन करे माण्हुनि खे तमामु घणी परेशानी थी थिए। तक़रीबन 90% घरनि में UPS लॻल आहिनि, स्टेबलाइज़र लॻल आहिनि। ऐं इन खां पोइ अगरि जेकॾहिं असीं अचूं था इन ते हॉस्पिटल सिहत जे हवाले सां त असांजो जेको हॉस्पिटल आहे, पहिरियां वांगुरु मूं ॿुधायो त असांजो हॉस्पिटल अञा ताईं तालको हुअण बावजूद बि उनखे तालके जो दर्जो न आहे मिलियो। तक़रीबन 19 महीना थिया आहिनि। असांजो जेको MS आहे उहो गैर हाज़िर आहे। डिपुटेशन ते असांजा जेका 32 हॉस्पिटल जा जेका मुलाज़िम ऐं नंढा वॾा मुलाज़िम आहिनि, जेको डॉक्टर आहिनि, उहो डिपुटेशन ते वियल आहिनि हू मीरपुर ख़ास जा या ॿियनि इलाइक़नि जा। हुते हू ड्यूटी जुडे में ड्यूटी कनि कोन था। 4 MBBS डॉक्टर आहिनि, हू अस्पताल में अचनि ई कोन था। लेडी डॉक्टर आहिनि, हू अचनि ई कोन थियूं। डेंटल मशीन असांजी आहे उहा ख़राबु पई आहे, एक्सरे मशीन आहे उहा ख़राबु पई आहे, एम्बुलेंस कागज़नि में ठीकु आहे, उहे ॾिसूं त उहो कंहिंजे कम में कोन थी अचे। हॉस्पिटल जो में जेका दवाउनि जी खोट हमेशह ई रहे थी। लेबॉर्ट्री आहे उहो नॉन एक्टिव आहे। माना हर तरीक़े जी असांखे परेशानियूं आहिनि। जी शायदि अमन अमान जो मसइलो कीअं आहे, पुलिस जो कहिड़ो किरदारु आहे? जी नज़ीर, अमन अमान जे मसइले में इहो सूरत हाल आहे त असां वटि इन गुज़िश्ता जेका 2 साल आहे, 2 साल जी अव्हांखे रिपोर्ट ॾियां, 2 सालनि में असां जुडे जा तक़रीबन 150 खां 200 मोटरसाइकिल चोरी थिया आहिनि, जंहिंमें अञा ताईं हिकिड़ो बि पुलिस वारा कोन्हे ॾिनो। इन खां अलावा चोरी जी वारदातूं डेली थियनि थियूं, फुर जी वारदातूं। हींअर त अहिड़ी सूरत हाल आहे त जेका माण्हू जेका हथियारबंद आहिनि उहे सरेआम शहर में ईंदा आहिनि ऐं ॾींहुं ॾिठे जो माण्हू खां फुर करे वेंदा आहिनि। बैंक मां जेको माण्हू पैसा खणी निकिरे थो उनखे फुरनि था। जेका माल जी तमामु घणी चोरी आहे, वापारियुनि जी चोरी आहे। ऐं जेका कुझु ॾींहं अॻु में अव्हांखे हिकिड़ी हैरत वारी ॻाल्हि ॿुधायां त SHO असां जुडो हुनजी 2 मेहूं चोरी थियूं। उहा मेहूं उन तक़रीबन 20 कलाक जे अंदरि वापसि वराए वरितियूं। ऐं जॾहिं SHO पंहिंजी मेहूं वापसि वराए थो त हुनखे एतिरी जेका मोटरसाइकिल चोरी थिया आहिनि, एतिरी जेका कारूं चोरी थियूं आहिनि, एतिरी माल जी एतिरी चोरी थी आहे, उहो उनखे छो नथियूं मिलनि? जेका जुडे जा माण्हू आहिनि उहो पुलिस थाणे में वञण बदिरां पथारीदारनि वटि वेंदा आहिनि, हुतां खां पंहिंजी चोरियूं जेका वापसि वराईंदा आहिनि। ऐं हाणे गुज़िश्ता कुझु ॾींहंनि खां जॾहिं इहो नओं SSP आयो आहे उस्मान गनी, हिन जे अचण खां पोइ त शहर में कुझु अमन थियो आहे। हिनखे पुलिस वारनि खे माना थोरी सख़्ती कई आहे, पर ओवरऑल जेका आहे त बदअमनी जी तमामु घणी सूरत हाल आहे, तमामु ख़राबु आहे, माण्हू परेशान आहिनि। शायदि चूंडियल नुमाइंदनि जो किरदारु छा आहे? चूंडियल नुमाइंदनि जो असांजो सूरत हाल इहा आहे त जेका 1986 खां मीर हाजी हयात तालपुर असांजो MP आहे, पर असांजे शहर जी जेका हालत आहे अवां पाण ॾिसी सघो था त उन अहिड़ी सूरत हाल में चूंडियल नुमाइंदो जो असां सां कहिड़ो ताउन हूंदो। ऐं गुज़िरियल जेका इहा बलदियाती इलेक्शन थी हुई, इन में माण्हुनि हिननि खे जुडे जो अवाम हिननि खे वोट कोन ॾिना, माण्हुनि वोट ॾिनो अरबाब ग़ुलाम रहीम जे पुट खे। ऐं हाणे त उहा चवनि था त ज़िद में मीर साहिबु जेको आहे कमु करे ई कोन थो। रोड असांजी तमामु घणी ख़राबु आहे, तालीम जो निज़ाम तबाह आहे। चूंडियल नुमाइंदनि जी इहा सूरत हाल आहे। शायदि इलाइक़े में समाजी बुरायूं उन्हनि जी रोकथाम लाइ इंतिज़ामिया जो कहिड़ो किरदारु आहे? जी नज़ीर, समाजी बुराइनि जे हवाले सां मंशियात, फहाशी अॾा सरेआम खुलियल आहिनि। चोरियूं जीअं अव्हांखे ॿुधायूं आहिनि हू सरेआम हलनि पियूं। जुआ असां वटि एतिरी वॾी तादाद में आहे। टैक्सी स्टैंड ते असां वटि जुआ हले थी, डाटसन स्टैंड वटि असां वटि जुआ हले थी। शहर जा अहिड़ा काफ़ी इलाइक़ा आहिनि जिते बाक़ाइदा जुआ हलनि थियूं। ऐं फहाशी जा अॾा असांजे तक़रीबन जुडे जी 4-5 कॉलोनी अहिड़ियूं आहिनि जिते सरेआम फहाशी जा अॾा हले रहिया आहिनि। ऐं पुलिस जा जेका ऑफिसर या पुलिस जा जेका अहलकार आहिनि हू अक्सर उते फहाशी जे अॾ ते सभिनी खे मिलंदा आहिनि। त अहिड़ी सूरत हाल में माण्हू तमामु घणा परेशान आहिनि ऐं पुलिस जी जेका कारकिरदगी उहो सफ़ा सिफ़र आहे। शायदि मजीद तव्हांजी वॾी महिरबानी।
नाज़रीन तव्हां शाहिद मजीद जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हूंदियूं हुनजो चवणु हो त उते सिहत जी का बि सहूलियत कोन्हे उते जेके रोड रस्ता टूटा पिया आहिनि मगर सॼे ज़िले जी सूरत हाल इहा साॻी आहे जेका शाहिद मजीद मीर ॿुधाए रहियो जॾहिं जुॾे में असीं तव्हांखे ॿुधाईंदो जुॾे सां गॾु हिकिड़ो नवकोट शहर बि लॻे थो नवकोट जो इलाइक़ो मुकमल बरसातुनि में मुकमल तबाह लॻो पियो उते जा न रोड न रस्ता न लाइट जो निज़ाम को बहितर आहे न उते का सिहत जी सहूलियत आहे मीरपुर ख़ास ज़िले जे सभिनी तालुकनि जी मजमूई सूरत हाल बाबति असांजे रिपोर्टरनि तव्हांखे आगाही ॾिनी हुननि जो इहो चवणो त सिहत खाते में सहूलियत न आहे तइलीम खाते में सहूलियत न आहे जेके इंक्रोचमेंट जे शहर सॼो इंक्रोचमेंट जे वर चढ़ियल मगर हितां जी इंतिज़ामिया जी बेध्यानी सबबि जेके शहर मुकमल जेके आहिनि उन ते को बि ध्यानु न पियो ॾिनो वञे जेके लाइट जा मसइला आहिनि आवाम खे खोड़ सारा मसइला आहिनि मगर अलाए छाजे करे चूंडियल नुमाइंदा जेके ध्यानु कोन पिया वठनि हिते अॼु ताईं जेको सिहत खाते में वॾी वॾी जी मीरपुर ख़ास सिविल हॉस्पिटल सां पहिरीं बि तव्हांखे ज़िक्र कयो त हिते जेको अॼु ताईं करप्शन जे वर चढ़ियल आहे करोड़े रुपया बजट आहे तंहिंखां सवाइ ज़कात जा फंड आहिनि मगर सिविल हॉस्पिटल में ग़रीब मरीज़नि खे ॾियण बजाए हुते जेको सिर्फ़ु इस्पताल में जेको अमलो आहे उहो खाई रहियो आहे अॼु ताईं सिहत खाते में हिन वक़्तु ताईं जेके आर्डर थी रहिया आहिनि मगर हितां जे जेके इंतिज़ामिया खे कंहिं जी बि ख़बर कोन्हे हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर जेके नोटिस वठी जेके ज़िले में थींदड़ मसइला या जेके नवां तालका थिया आहिनि त उन्हनि जा जेके स्टाफ मुक़ररु कयो वञे जीअं त माण्हुनि खे को सहूलियतूं मुहैया थियनि पंहिंजे मेज़मान नज़ीर पंवर खे इजाज़त ॾींदा ईंदड़ प्रोग्राम में वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर हूंदासीं।